नाज़रीन, वफाकी हुकूमत पारां तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ काज़ी अहमद में टैक्सी ड्राइवरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वयो आहे। इन हवाले सां ज़ुल्फ़कार टांवरी जी हीअ रिपोर्ट। ॿुधाईंदड़ तो वफाकी हुकूमत पारां जेको हिकदम क्लियर पिया पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए छॾिया आहिनि। अहिड़े हवाले सां हींअर असां काज़ियुनि में मौजूदु आहियूं त आवाम खां पुछंदासीं त हुननि जो इन बारे में छा रद्दमल आहे। ज़ुल्म असां ग़रीबनि सां ॿुधाए छा कमायूं, कीअं असां घर हलायूं, रोज़ी कयूं। हाणे 180 रुपया लीटर असां त न बेरोज़गार माण्हू असांजो त लाह निकिरी विया। अञा वधाईंदी महांगाई पेट्रोल वधाईंदा आहिनि, असां ग़रीबनि तबाह करे छॾियूं, बर्बाद करे छॾियूं। बाबा 10 लीटर भराईंदासीं, उन जॻह ते दियो 1800 रुपया। हींअर ग़रीब माण्हू किथां पूरो किराए वारे जंहिंखे चऊं था में मोचड़ो हाणे असां किथां पूरी कंदासीं बादशाह। हाणे मुतालबो इहो आहे त डीज़ल खे कुझु कमी कई वञे, पेट्रोल खे कमी कई वञे। तेल महांगा, महांगाई वधी वई आहे। इहा महिरबानी थिए मथे अपील था कयूं, तेल खे घटि कनि बाबा, हिननि जी महिरबानी। ॿियो गाॾियूं ख़राब थी थियो वञनि, उन्हनि जी बि माना मसला मसा थियो था वञनि। असां ड्राइवरनि ते महिरबानी थिए इहा तेल घटि कनि। पेट्रोल महांगे थियण सां असांजी माना रोज़ी घटिजी वई आहे। अॻु में तेल चढ़ण सां माना किरायो मथे थो थिए, असांखे उहा किरायो कोन थो मिले, उहा मज़ूरी कान थी मिले। पेट्रोल महांगाई सां असांजी रोज़ी न थींदी ऐं ख़र्चनि हर शइ महांगी थी वेंदी। पेट्रोल वधण सां, तेल वधण सां खाधे पीते जी शयूं वधी सघंदियूं। असांजी आमदनी आहे 500 रुपया, रवानगी 1000 रुपया, उहो ग़रीब माण्हू कीअं पूरी कंदो। या घोड़ा घोड़ा कयूं था, हाणे ग़रीब बाबा छा कयूं, बसि जान सां मोह त करिणो आहे, हलणो आहे। लॻो पियो आहे ग़रीब माण्हू कमाए या तेल विझराए एॾो महांगाई करे छॾियो अथनि। कुझु त ख़्यालु करनि। 500 कमायूं था, तेल विझरायूं या घर जे लाइ को राशन पाशन वठी वञूं। कैमरामैन मजीद सैल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टांवरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।